ओम साईं राम। गुल ॿियो। श्री दाबोलकर ते बाबा जिन जी कृपा। अवतारनि जी महिमा वर्णन करण में वेद बि असमर्थ थिया आहिनि। कंहिं बि महापुरुष या संत जा चरित्र सिर्फ़ु संत ई लिखी सघनि था, जा लियाकत मूं में न आहे। हिन करे ईश्वर खे प्रार्थना कयमि त जॾहिं श्री साईं बाबा जी कृपा मूं ते थींदी तॾहिं ई लिखी सघंदुसि। महाराष्ट्र जे संत ज्ञानेश्वर जो चवणु आहे त संतनि जे चरित्रनि लिखण वारनि ते परमात्मा तमामु प्रसन्न थींदो आहे। चरित्र लिखंदड़ बि संत जी प्रेरणा सां इहो कमु करे सघनि था। लिखाईंदड़ संत ई आहिनि, लिखंदड़ सिर्फ़ु आहिनि हिकु मशीन जा लिखंदी थी रहे। संत जी जीवन चरित्र पढ़ण सां दुखी दिलुनि खे शांती ऐं सुख प्राप्त थियनि था ऐं संदन उपदेशनि मूजिबि हलत हलण सां इंसान परमात्मा जी प्राप्ति ऐं रितियूं स्थितियूं वग़ैरह हथु करे सघे थो। उन उत्साह ऐं उमंग में भरिजी मूं साईं बाबा जे चरणनि ते मथो टेके लिखणु शुरू कयो त मुंहिंजो हथु अज़गुत हलणु लॻो ऐं अंदर मां साईं बाबा जी प्रेरणा सां लहरुनि जे सूरत में ख़्याल ॿाहिरि निकिरणु लॻा। श्री माधवराव पिणु श्री बाबा खे प्रार्थना कई त हिन जे मथे ते हथु रखी आशीर्वाद करियो त दास अव्हांजा जीवन चरित्र लिखण जो आरंभ करे। त बाबा जिन पिणु ख़ुशि थी मुंहिंजे मथे ते हथु रखी चयो त मां हिन खे जीवन चरित्र उपदेशन दृष्टांत समेत कठी करण में लिखण में मदद करे संदसि इच्छा पूरी कंदुसि। बृहस्पतिक ही पंहिंजे अंदर मां अहम भाव सफ़ा दूर करे कंहिं बि ॿिए मितभेद जो खंडन न कंदो ऐं अजाई वाद विवाद में न पवंदो। दाबोलकर ते बाबा जिन जी दया। श्री काका साहिब दीक्षित ऐं नाना साहिब चांदोरकर ॿई मुंहिंजनि तमामु गहरनि मित्रनि मां हुआ, जिन ही मूं ते श्री साईं बाबा जे दर्शन करण लाइ ज़ोर रखियो। मूं खेनि शिरडी जी यात्रा करण जो वचन त ॾिनो, पर रंडकुंड पवण करे यात्रा महमल थींदी वई। मुंहिंजे हिकु घाटे दोस्त जो पुटु लोनावला में बीमार थी पियो, जंहिंजा इलाज त घणेई कया विया पर सभु निष्फल थिया। हिननि जो तपु टुटे ई कोन। अंत में हिननि पंहिंजे गुरुदेव खे आणे छोकरनि जे मथे खां विहारियो त बि हालत कीन सुधरी। इहो ॾिसी मूंखे दिलि में वीचार आयो त जॾहिं गुरु हिकु बालिक जे प्राणनि जी रक्षा नथो करे सघे तॾहिं गुरुअ जी ज़रूरत ई कहिड़ी आहे ऐं शिरडी में वञी उन गुरुअ जो दर्शन करण मां लाभ ई कहिड़ो। उन वीचार बैदि मूं शिरडी जी यात्रा करण जो ख़्यालु सफ़ा लाहे छॾियो। पर जेका ॻाल्हि थियणी आहे सा अवल थींदी। 1910 में नाना साहिब चांदोरकर गश्त ते निकितो ऐं बसई ॾांहुं वञी रहियो। हू थाणे मां थी दादर आयो ऐं बसई ॾांहुं वेंदड़ गाॾी लाइ तरसियो। जल्द ई बांद्रा लोकल अची वई, जंहिंमें चढ़ी हू बांद्रा पहुतो ऐं मूंखे छंबण लॻो, चए तो शिरडी जी यात्रा जो ख़्यालु छो महमल कयो आहे, अंजाम ॾे त अॼु ई वेंदे। मूं अंजाम मूजिबि शिरडी वञण जो फ़ैसिलो कयो ऐं बिस्तरो वग़ैरह खणी शिरडी रवाने थियण लाइ अवल दादर वञी उतां मनमाड जी गाॾी पकड़ण जो प्रोग्राम ठाहियुमि ऐं दादर ॾांहुं वञण वारी गाॾीअ में चढ़ी वेठुसि। गाॾी छुटण ते हुई त हिकु जवान मूं वारे दॿे में चढ़ियो ऐं मुंहिंजो सामान ॾिसी पुछणु लॻो त तव्हां केॾांहुं वञी रहिया आहियो। ॿुधाइण ते यकदमि जवाबु चयईं त दादर स्टेशन ते मनमाड वारी गाॾी कीन बीहंदी, वीटी स्टेशन ते वञी गाॾी पकड़ियो। जे मथियों वाक़ियो न थिए हा त मां ॿिए ॾींहुं शिरडी में पहुची न सघां हा ऐं मुंहिंजे अंदर में अलाए कहिड़ा उल्टा सुबता ख़्याल अचनि हा। उन वक़्तु यात्रियुनि जे लहण लाइ शिरडी में सिर्फ़ु साठेवाड़ा जो हिकु मकानु हो। टांगे तां लहण बैदि मूंखे साईं बाबा जे दर्शन करण जी बिल्कुलु घणी उकीर थी, पर बाबा जिन जे मुख्य भक्त तात्या साहिब नूलकर जो मस्जिद मां मोटियो पिए तंहिं चयो त बाबा जिन हिन वक़्तु मस्जिद जे मोड़ वटि आहिनि, तूं हींअर परियां ई संदन दर्शन कर, पोइ सनानु वग़ैरह करण खां पोइ चङी तरह डौर सां दर्शन करे सघंदे। इहो ॿुधी मां यकदमि डोड़ पाए बाबा जिन जे चरण वंदना कई। संदन चरण छुअण सां मुंहिंजे शरीर में हिकु अजीब आनंद ऐं ख़ुशीअ जी लहर अची वई। बुख उञ सफ़ा ग़ाइबु थी वियमि। शरीर जी ख़बर ई न पियमि त शरीर आहे या न,
जिन दोस्तनि मूंखे बाबा जी जे दर्शन करण लाइ उत्साहित कयो हो तिन जो अंदर ई अंदर में धन्यवाद करणु लॻुसि, छो त हिननि जे बदौलत ई हिकु नई ज़िंदगीअ जो पाण में अहसासु कयुमि। मनी मन में मूं खेनि बार बार नमस्कार कयो ऐं अञा कंदो रहंदो आहियां। मां पाण खे संदन कर्ज़दार सम्झंदो आहियां, छो त संदन ई प्रेरणा सां मूंखे बाबा जी जो दर्शन प्राप्त थियो ऐं नई ज़िंदगी घारण जो शुभ अवसर मिलियो। बाबा जिन जे दर्शन करण खां पोइ मूं महसूसु कयो त मुंहिंजे वीचारनि में फेरो अची वियो। अॻियनि कर्मनि जो असरु ढलो थियणु लॻो ऐं धीरे धीरे संसारी पदार्थनि भोगन भोगण खां दिलि में खटाई ऐं वैराग अचणु लॻो। मतिलबु त सचे संत जी हिकु दफ़े दर्शन करण सां ई गुज़िरियल जन्मनि जा पुण्य कर्म ऐं शुभ संस्कार यकदमि कठा थी गुज़िरियल पाप कर्मनि ऐं अशुभ संस्कारनि खे दॿे छॾनि था। हे पाठक गणो, मां कसम खणी अव्हांखे ॿुधायां थो त जे बाबा जन अव्हां ते बि हिकु दफ़ो नज़र भरे निहारींदा त अव्हांखे सारी दुनिया साईंमय ॾिसण में ईंदी। गर्मा गर्म बहस। शिरडी पहुचण जे पहिरें ॾींहं ते बाला साहिब ऐं मुंहिंजे विच में गुरू करण जी ज़रूरत ते अची बहस छॾियो। मुंहिंजी राय हुई त असांखे पंहिंजे स्वतंत्रता त्यागे गुरूअ जी आधीनता ऐं मोहताजी छो करणु घुरिजे। कर्म असां शिष्यनि खे ई करणा पवनि था, पोइ गुरूअ जी घुरिज कहिड़ी आहे। हर कंहिं इंसान खे पंहिंजो पूरो यतन करे पाण संभालणु ऐं पचाइणु घुरिजे। गुरू त सिर्फ़ु नाले मात्र आहे जो पंहिंजे मौज में थो रहे। मतिलबु त मूं स्वतंत्रता ते ज़ोरदार रायो ॾिनो। बाला साहिब मोट में चयो त सॼो मदार आहे शिष्य ऐं इंसान जे प्रारब्ध ऐं भाग्य ते। जेके भाग्य में हूंदो सो ज़रूरु थींदो ऐं उनखे को टारे कीन न सघंदो। चवणी आहे त मेरे मन कुझु और, विधाता के कुझु और। वॾा वॾा ऊच कोटि वारा महापुरुष पिणु पाण ते भाण करे असफल थिया आहिनि। तुंहिंजो स्वतंत्रता जो अहंकार तोखे मदद करण बदिरां प्रारब्ध जे अॻियां का बि सिट झले कीन सघंदो। उन्हीअ गर्मा गर्म बहस में हिक ॿिए जो खंडन मंडन कंदे भरियो हिकु कलाकु निबिरी वियो, पर कंहिं बि फ़ैसिले ते कीन पहुतासीं ऐं बहस ॿिए ॾींहं ते महमूल करे उथियासीं। बहस जो नतीजो इहो निकितो जो मुंहिंजे मन जे शांती में भंग पइजी वियो ऐं मां अनुभव कयो त जेसिताईं असांखे पंहिंजे ॿुद्धीअ जो अहंकार दूरि न थींदो तेसिताईं वाद विवाद संभव न आहे। यानी अहंकार ते वाद विवाद जी जड़ ऐं पाड़ आहे। पोइ ॿियनि माण्हुनि सां गॾु जॾहिं मां मस्जिद में वियुसि तॾहिं बाबा जिन काका साहिब खां पुछो त साठीवाड़ा में कहिड़े विषय ते विवाद हली रहियो हो। पोइ मूं ॾांहुं निहारे खेसि चयूं त हिन हिमाटपन छा चयो। इहे लफ़्ज़ ॿुधी मां वाइड़ो थी वियुसि। मस्जिद ऐं साठेवाड़ा जे विच में काफ़ी फ़ासिलो आहे। पोइ बाबा जिन खे कीअं पतो पइजी सघियो त असांजो पाण में बहस हलियो। मां उन फ़ैसिले ते पहुतुसि त बाबा जिन पूरन अंतरामी ऐं सौरगत आहिनि। पोइ मां सोचणु लॻुसि त मूं लाइ हिमाटपन लफ़्ज़ छो ख़तमु आंदऊं। यादि आयुमि त यादव वंश जे महाराजा महादेव ऐं रामदेव जो हेमाडपन मशहूरु मंत्री थी गुज़रियो आहे, जो ऊच कोटि जो विद्वान हो, उत्तम प्रकृति यानी आध्यात्मिक विषयनि में होशियारु हो, राजनीतिक कारोबार हलाइण ऐं उत्तम कविता रचण में पुरबण हो। हिन ई हिसाब किताब रखण जी नई प्रचाणी चालू कई हुई ऐं आमदनी ख़र्च जा खाता रखणु शुरू कया हुआ। पर मूं अज्ञानी ऐं मूर्ख ऐं मंद बुद्ध वारे शख़्स लाइ बाबा जिन हेमाडपन लफ़्ज़ छो ख़तमु आंदा। मूं में त हेमाडपंत मंत्रीअ जे अक़ल जी हिकु पाई बि कोन आहे। पोइ मूंखे इहो लक़ब छो ॾिनऊं, मां सम्झी कीन सघियुसि। उन लक़ब ॾियण जो आख़िर मक़सदु छा आहे। घणे सोच वीचार बैदि उन नतीजे ते पहुतुसि त मुंहिंजे अहंकार दूरि करण लाइ ई श्री साईं बाबा मूंखे लक़ब ॾियण जी लीला रची आहे, जीअं आईंदे लाइ सबक़ सिखां ऐं हमेशह लाइ अहंकार त्यागे निरअभिमान ऐं निमाणो थी रहां ऐं ॻाल्हाइण तोड़े लिखण में अहिड़ा ई लफ़्ज़ कतबु आणिया। बाबा जिन हेमाडपन लक़ब जी वर्खा करण करे असांजो आईंदो हमेशह लाइ सुधारे छॾियो। यानी खेनि ईंदड़ ज़माने में थियण वारियूं ॻाल्हियुनि जी अॻे ई परवड़ हुई त कहिड़े रम्ज़ सां संदसि शिष्यनि जो भविष्य सुधरंदो। गुरूअ जी ज़रूरत। हिन बारे में बाबा जिन जो को लेख लिखियलु न आहे, न कि संदसि उपदेश इन बारे में कंहिंखे यादि आहे। पर काका साहिब दीक्षित के लेख ज़ाहिर कया आहिनि
बाबाजी जे दर्शन करण जे ॿिए ॾींहुं काका साहिब ऐं हिमायत पंत मस्जिद में वञी घर मोटी वञण जे मोकल बाबा खां वरिती ऐं हिननि खे वञण जी आज्ञा ॾिनी। काका साहिब दीक्षित सुवाल पुछो त बाबा जी केॾांहुं वञूं? बाबा जवाबु ॾिनो, मथे वञो। काका साहिब पुछो, रस्तो कहिड़ो आहे? बाबा चयो, अनेक रस्ता आहिनि, हितां बि हिकु रस्तो आहे, पर आहे ॾुखियो, छो त वाट ते शींहं ऐं बगड़ पिणु आहिनि। काका साहिब पुछो, जेकॾहिं रस्ते जो वाक़िफ़दार साण हुजे त पोइ ॾुखियो आहे छा? बाबा जवाबु ॾिनो, वाक़िफ़दार साथी हुअण करे को बि कष्ट कोन थींदो, छो त वाक़िफ़दार रहबर शींहं वग़ैरह खां बचाए सलामत पहुचाए सघंदो। रहबर जे न हुअण करे जंगल में रस्तो भुलिजी वञण ऐं वॾनि खॾनि में किरण पवण जो ख़तरो आहे। दाभोलकर पिणु मथे सुवाल जवाब वक़्तु उते हाज़ुर हो। हिन सोचियो त बाबा जी जेको चवनि था सो सभु गुरूअ जी ज़रूरत छो जे बारे में आहे। हिन पोइ मन में ॻंढ ॿधी छॾी त वाद विवाद करणु या स्वतंत्रता या अधीनता जे बारे में बहस करण सां कुझु बि वणिणो न आहे। फ़क़ति गुरूअ जे उपदेश जी पालना करणु या उन मूजिबि हलत करण सां ई लाभ थी सघंदो, छो त राम ऐं कृष्ण जहिड़ा अवतारी पुरुषनि खे पिणु उत्तम अनुभूति हासिल करण लाइ गुरु विशिष्ट ऐं संदीपणी गुरू वटि वञिणो पियो। हिन मार्ग में वाधारे करण लाइ सिर्फ़ु श्रद्धा ऐं धीरज जा 2 गुण सहायता कंदा रहंदा। ओम साईं राम। गुल ॿियो पूरो थियो।